घोटकी मां ख़बर ॾींदा हलो त घोटकी जी KT GDW फील्ड रिलीफ फंड कैंप पारां बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि जी मदद लाइ GDW शुगर मिल ऐं फॉरम जी बोर्ड ऐं बरसात मुतासिर मुलाज़िमनि लाइ 6 रिलीफ कैंप लॻाई वई। रिलीफ कैंप में GDW शुगर मिल जे जनरल मैनेजर कर्नल ख़ालिद सोहेल बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि में इमदादी सामान विरायो। उन मौके ते तकरीब खे ख़िताब कंदे कर्नल ख़ालिद सोहेल चयो त घोटकी जा मुख़्तलिफ़ ॻोठ ॿोर सबबि मुतासिर थिया आहिनि। बोर्ड ऐं बरसातुनि सबबि मुतासिर ख़ानदाननि जी मदद करणु असांजी अवलिन तरजीह में शामिल आहे। GDW ग्रुप 2010 जी बोर्ड में बि मुतासिरनि जी हर मुमकिन मदद कई हुई। GKT GDW पारां मौजूदा बोर्ड ऐं बरसात मुतासिरनि लाइ हिकु फंड क़ाइमु कयो वियो जंहिं तहत घोटकी जे 15 खां वधीक ॻोठनि जे हज़ारे मुलाज़िमनि में राशन तरपाल मच्छरदानी ऐं कीमा विराया विया आहिनि। हिन चयो त बोर्ड हिकु कुदरती आफ़त आहे ऐं ॾुख जे हिन घड़ी में GDW ग्रुप बोर्ड मुतासिरनि सां गॾु बीठल आहे ऐं मुतासिरनि जी मदद जारी रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।